पूरी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो। सिंध एजुकेशन फाउंडेशन बहारो मॉडल स्कूल खेरापुर में स्टेट फाउंडेशन तरफा क्विज़ मुकाबला कराया विया। तस्लीम अहमद कोराई प्रोग्राम ऑर्गेनाइज़र कयो वियो, जंहिंमें चौथीं, पंजी ऐं छहीं दर्जे जे शागिर्दनि हिसो वरितो। मजमूए 20 शागिर्दनि मुक़ाबले में हिसो वरितो। शाइस्ता बलोच ऐं सहाफ़ी जावेद अहमद पवण जिन मेहमान ख़ासि तौरु शिरकत कई। प्रिंसिपल ख़ालिद गुलाल गुलनि जी बरख़ास्त सां इस्तक़बाल ऐं अजरक ओढाए आजियाणो ॾिनो। मुक़ाबले में 10 शागिर्दनि जूं 2 टीमूं ऐं ए ऐं बी ठाहियूं वयूं। सख़्त मुक़ाबले बाद बी टीम विनर रही। मैडम शाइस्ता बलोच ऐं प्रोग्राम ऑर्गेनाइज़र तस्लीम अहमद कोराई विनर टीम खे ट्रॉफ़ी, विनर टीम खे सर्टिफिकेट एवॉर्ड ॾिनो ऐं प्रिंसिपल ख़ालिद गुलाल खे स्कूल फर्नीचर ऐं ॿियनि ज़रूरतुनि लाइ 50,000 डोनेशन ॾिनी वई। शागिर्दनि में बोनस बि तक़सीम कया विया। शाइस्ता बलोच जिन ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे हर ॿार जे हथ में कलम ऐं किताब हुजे, हर ॿार पढ़ी लिखी सिंध जो रोशन मुस्तक़बिल थिए। मैडम शाइस्ता वधीक चयो त स्टेट फाउंडेशन जी टीम पूरी सिंध में तालीम जी बहितरीअ लाइ कमु करे पई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।